साना पारां पीर जो ॻोठ जी बेवा औरत यास्मीन सोलंगी लाइ घर जी तामीर, ॿारनि जी तालीम ऐं राशन लाइ माहवार 20,000 रुपयनि समेत 12 लख रुपयनि जी माली सहायता जो ऐलान कयो वियो आहे। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना पारां पीर जो ॻोठ जी रहवासण यास्मीन सोलंगी जी माली सूरतहाल खे ॾिसंदे संदसि 9 ॿारनि लाइ 2 कमरनि जो घर, रधिणो, वॉशरूम सां गॾु संदसि घर जे ख़र्च लाइ ईंदड़ 1.5 साल ताईं हर महीने 20,000 ॾियण जो ऐलान कयो वियो। साना जी पधराई में सदर डॉक्टर मक़बूल हालेपोट्रो ऐं जनरल सेक्रेटरी मुश्ताक राजभर चयो त ग़रीब ऐं आमदनी जो ज़रियो न हुजण सबबि 9 ॿारनि जी माउ यास्मीन सोलंगी इंतिहाई मुफ़लिसी वारी ज़िंदगी घारे रही आहे। न वटसि को घर आहे, न ई को मुस्तक़िल रोज़गार जो ज़रियो आहे। हुननि चयो त बेवा यास्मीन सोलंगीअ जी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे $4,200 जी माली सहायता ॾिनी पई वञे। साना जी पधराई में चयो वियो त यास्मीन सोलंगी खे हर महीने 20,000 रुपया राशन लाइ ॾिना वेंदा। संदसि ॿारनि जी तालीम जो ख़र्च ऐं माली तौर पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ नंढो कारोबार शुरू करे ॾियण लाइ इमदाद पिणु कई वेंदी।